रेसा बाबा बाबा राम कयो खुदा जे वास्ते राम कयो मां दिल जो मरीज आया किथे मरी न पवा सही तो कम कयो आ इनका मरीज एड़ो कम नाइन कदा बाबा सही मुखे माफ कयो मां दरवेश आया दुआ कंदो दा सही तो बुधाए सच बुधाए पुछे कोन थोरे से तमा छा चवा जे लाए चवे उन जे मथो चढ़ी वना कहजे मथा भी कूड़ो इल्जाम हणे जी जरूरत नाहे सच बुधाए तो फरीदा के उन माइन जे बारे में कह बुधायो न सही न मु ना है पहुंचाई कूड़ कूड़ अचे कूड़ हां सही मु पुजाया धकुनाड़ा मा दिल जो मरी गया सही बंद कर पलिया बकवास बंद कर जब बरी इकलो लफ्ज भी बात हम कढियो थी ये सवाल काकड़े का कडी छक्के बाहर सुईदो थाए बुधाए मां चवाए तो बुधाए छोड़ो तो तो चयो तो खामोश लफ्ज न कट जा लो जीवा से तू ये पेरत नहीं थी राम रेसा राम सही राम और सच बुधाए न सही न मु खबर ना है नी एक गाल छोड़ो तो करे हेने कूड़ मथा कूड़ सही चवा तो खबर मूडी नी तने भी मारियो था जे न तो चवा तने भी मारियो था हाणे पो तवा ही बुधायो त मां हाणे छा चवा रहता यो बुधाए तो उन औरतुन जे बारे में तो खो कह पुछा कई जानू साईं जानू धकु न नूर भटारे कसवा मुखे जानू यो अकबर साईं जानू अकबर वारन मुखे 50,000 ना तने त मु उनन के बुधायो त इहा छोकरी जते बोला दादा आशिका सही जय बोता सुनांग यो जानू है जानू सावण अदीअ जो ज़ोर हुयो तमा तव्हां सां ठाह कयां पर असां त छोकिरीअ जे मथां ज़ोर रखियो ई कोन्हे वली दादा खान न्याणी रहमत हूंदी आ ऐं औरत अमन जी निशानी उहे ये कॾहिं बि न आहिनि चाहींदियूं त मर्द पाण में विढ़ी मरनि ऐं उन जो कुफारो उन्हनि खे भरणो पए तॾहिं त अदी तव्हां सां गॾु मुंहिंजे मथां बि ज़ोर थी रखे वली दादा सिधी ॻाल्हि कयो त तव्हां कमज़ोर बणिजी विया छो पिया बहाना ॻोल्हियो या तुंहिंजी भुल त असां कमज़ोर थी विया आहियूं जेकॾहिं असां रेस खां एॾो ॾिजऊं हा न त इहो कदम कॾहिं बि न खणऊं हा जेकॾहिं तव्हांखे ठाह करणो आहे त ॻाल्हियूं कयो बाक़ी न त इहा छिकताण छॾे इहो रस्तो अथव वठियूं हलिया वञो वली दादा खान आया आहियूं त ॻाल्हियूं ई थींदियूं पर पहिरियों ॿुधाए त मुसफ़ कंहिंखे विहारियो अथई जेको ॻाल्हियूं थियण खां पोइ इंसाफ़ जो आवाज़ ॾेई सघे सावण जॾहिं न अदीअ हथ जोड़े ऐं मूंखे चयो त ज़िद छॾ ऐं जॾहिं मूं ज़िद छॾियो न त मूंखे मुंहिंजे ज़मीर मलामत कई त मूं तव्हां ते घणा ज़ुल्म कया आहिनि त मां तव्हांजो ॾोही आहियां बाक़ी जे ॻाल्हियूं कंदासीं न त निबरंदासीं कोन बस मूं इक़रार कयो त मां ॾोही आहियां हाणे फ़ैसिलो तुंहिंजे मथां आहे ठाह करी या इनकार करी जे इनकार करी त रस्तो खुलियो पियो अथई हलियो वञ मां तव्हांखे रोकींदुसि कोन सावण हाणे ॿिन्ही ॻाल्हियुनि में चूंड तोते थो छॾियां तोते वली दादा खान जेकॾहिं इक़रार करे चुको आहीं त ग़लतियूं तव्हां जे तरफ़ खां थियूं आहिनि
त पोइ उन जो ॾोह ॾंड छा भरे ॾींदे? तोखे छा घुर्जे? वली दादा खान बुग़्ज़ कढी सीनो साफ़ करे तोसां हथ मिलाइण जे लाइ असांजा बशर्त आहिनि ॿ। ॿुधाए। रुस्तम जे मथां थियल ज़ुल्म ऐं हुन जे ॿार जा कातिल बि तव्हां आहियो वली दादा खान, जेको अञा पैदा ई कोन थियो उन जे ॾोह में तोखे 10 जिरेब बनी लिखी ॾियणी पवंदी। हल इहो त पहिरियों शर्त थियो, हाणे ॿियो शर्त? अरबेली सां मुंहिंजो निकाह थियल आहे, उहा तोखे वापसि करणी पवंदी। 10 जिरेब रुस्तम खे ऐं 10 जिरेब तोखे लिखी ॾियण लाइ तयारु आहियां, पर मुंहिंजो इहो शर्त आहे त तूं अरबेलीअ खे तलाक ॾींदे। तोसां पोइ ठा थींदो। ओ साईं, हाणे ॾाढो थकी थी पिया, हाणे त माफ़ करो। मथे कयो थे? मथे, हथ मथे। खबरदार जो हथ हेठ क्या अथव। जेस ताईं मां अखबार पढ़ी चांहि जो कोप खाली करे ॿाहिरि न वञा, तेस ताईं तव्हांजा हथ मथे हुजनि। इहा ई सज़ा आहे तव्हांजी। साईं, साईं असां ते रहम कयो, तेस ताईं त असीं मरी पवंदासीं। ओ साईं, साईं हाणे असांजे टंगुनि ॿाहुनि जो पाणी सुकी वियो आहे। पोइ कहिड़ो लाचारो तव्हांखे भॼी निकिरण जो? एॾे इहो ख़्यालु तव्हांजे दिलि दिमाग़ में आयो कीअं? साईं, साईं इहा ग़लती त मारिया ई निमाणीअ जी आहे। हा साईं हा, जॾहिं कमरे जो दरवाज़ो खुलियल छॾियो त पोइ असांखे भॼण ते मजबूर कयूं न। साईं सज़ा त हिननि खे मिलणु घुर्जे। हा 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 साईं, सही ॻाल्हि इहा आहे। उन्हनि खे बि सज़ा मिलंदी, पर पहिरियों असीं तव्हांजी ख़ातिर तवज़ा कयूं त जे तव्हांखे ख़बर पए त जीअं तव्हां ॿीहर अहिड़ी ग़लती न कयो। साईं असांजी ज़ारी, असांजी तौबा साईं। हा साईं, असांजे अबे ॾाॾे जी तौबा। हा साईं, हीअ असांजी आख़िरी ग़लती आहे। साईं असांखे माफ़ कर, असीं वरी इहा ग़लती न कंदासीं। हा साईं, बस आख़िरी दफ़ो माफ़ करे छॾियो। तुंहिंजी एतिरी हिम्मत जो तूं असांखे मारे, हाँ तूं असांखे मारेंगे? तुंहिंजी एतिरी हिम्मत जो तूं शेर खान वारनि खे हिते पनाह ॾिनी आहे, हाँ? असांजा दुश्मन वठी अची असांजे साम्हूं बीह, हाँ? मदद अगे तुझी पुठीअ जी खल सलामत न हूंदी पुठीअ जी खल सलामत। ॾिसी छा थो मां त विझीस मथे में धूड़ ऐं वञी ॾेखारे पंहिंजो मुंहुं शेर खान खे। आइनो आई शेर खान वारनि लाइ वञी ॿी शेर खान जे अॻियां त हू तो में पंहिंजी शिकिल ॾिसे ऐं वञी चई छॾिजां शेर खान खे त हितां जेतिरो जल्द थी सघेसि निकिरी वञे
न त तोखां बि बदतर उन जो असर कंदासीं। चाचा आखिर ॿुधाई छो नथो? वली दाद अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि कई जो तूं ख़ामोश आहीं? अदा चयमि त अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे थी। पर जेकी बि ॻाल्हियूं थियूं उहे तूं ॿुधाई छो नथो? पुट चयमि त हीअ ॻाल्हि खे इते ई ख़तम कर। न चाचा ॻाल्हि इते ख़तम न थींदी। तोखे वॾो करे मोकिलियो आहे त जेकॾहिं वॾो करे मोकिलियो अथई त पोइ ॿुध, कुझु ॻाल्हियूं उते थियूं ऐं जेकॾहिं मूंखे वॾो तस्लीम करी थो न त पोइ कुझु ॻाल्हियूं हिते बि थींदियूं ऐं उहे तोखे बर्दाश्त करणियूं पवंदियूं। यही त मां ज़बान खोलियां या ख़ामोश थी वेही रहां। चाचा तूं असांजो वॾो आहीं ऐं वॾो रहंदे तुंहिंजे फ़ैसिले खां कंध केरु कढराईंदो? हाँ त इहा ॻाल्हि आहे त पोइ मुंहिंजो इहो फ़ैसिलो आहे त राणीअ खे हींअर जो हींअर पंहिंजे भाइरनि जे तरफ़ मोकिले छॾ। पर राणीअ खे छो? सुवाल न, जेकॾहिं तो मूंखे वॾो तस्लीम कयो आहे न मुंहिंजे फ़ैसिले ते तोखे अमल करणो पवंदो। हल राणी हल। रुस्तम हिकिड़ो मिंट, इहो सरासर ज़ुल्म आहे मूंसां। मूं कहिड़ो ॾोह कयो आहे जो तव्हां मूंखे था सज़ा ॾियो? ॻाल्हियूं तव्हां जूं अदा सां थियूं आहिनि, तव्हां उन सां न निबरिया आहियो ऐं उन जी सज़ा तव्हां मूंखे। वली दाद असांजे साम्हूं पंहिंजो पाण खे ॾोही तस्लीम कयो ऐं असीं हली वियासीं उन्हीअ जे दर, सो बि तुंहिंजे करे। ऐं हाणे तूं पंहिंजे भाउ खे असांजा ॿुधायल शर्त मञाए हिते वठी ईंदे ऐं जेकॾहिं तुंहिंजो भाउ असांजा शर्त नथो मञे त पोइ हिन घर में तुंहिंजे लाइ का बि जाइ कान्हे। निकिरी वञो था। पर मूं इहे त न चयो त अदा तव्हांजी ॻाल्हि न मञे त तव्हां मूंखे घर खां तड़े कढो। इहे अजाया सुवाल मूंसां न कर। वञी पंहिंजे भाउ खे राज़ी कर, वञ। ऐं हाणे ख़बर पवंदी त तुंहिंजो भाउ तुंहिंजो ऐं हिन घर जो केतिरो ख़ैर ख़्वाह आहे। निकिर था, निकिर हितां। रुस्तम 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 मां नथी वञे। मरी विया तुंहिंजे लाइ सभु। हिन घर में तुंहिंजे लाइ हाणे का बि जाइ कान्हे। निकिर हितां। चाचा लाज वास्ते तो मूंखे छॾा कढो। निकिर हितां। मर दो यो मौलादात, अज जो अज मर दो। कोई छो न मूंखे उन जे घर में दाख़िल थी उनखे मारणो पए। शेर खान इहो ई त हू चाहिनि था त असां तकड़ करे को ग़लत कदम खणी विया। जबल तू हमेशा ग़लत अंदाज़ा लॻाईंदो आहीं, ग़लत अंदाज़ा। मुराद जी हालत करे असां तरफ़ ज़िंदा मोकिलण इहो असांखे चेड़ाइण न आहे त ॿियो छा आहे? मूंखे पूरी पक आहे त वलीदाद बि हिते पहुची चुको हूंदो। वलीदाद न हुयो, सिर्फ मौलादाद ऐं हबीब हुया। वलीदाद ॿार न आहे जो तो साम्हूं अची असांखे पंहिंजी हर चाल खां वाक़ुफ़ करे। पोइ छा सोचो अथई जबल? ॿुधाए छा करणु घुर्जे? पलांद थींदो, असां पंहिंजो पलांद कंदासीं, मुराद जो पलांद बि थींदो। पर इन लाइ तकड़ न, सब्र खां कमु वठणो पवंदो। तूं हिते बि पंहिंजा मंसूबा ठाहे, मां वञा थो मौलादाद जी तरफ़। मूंखे धोखे सां मारण चाहिनि था न त भली मारनि मूंखे।
ॿुधाईंदुसि मौला दाद खे त असुल आईनो कंहिंजी शिकिल तो बिगाड़े। जबल रोक शेर खान के रोक। कोन मुड़ो तो मुराद छापो अकेलो करे छॾींदो। अकेलो कोन छॾींदो। अच्छा भेण जेकॾहिं सावण वारनि सां मूं ॻाल्हियूं कयूं न उहे सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजे करे पर उन्हनि सम्झो त मां कमज़ोर थी वियो आहियां उन्हीअ करे उन्हनि अहिड़ा शर्त रखिया जेके मञण जे क़ाबिल ई न हा। जेकॾहिं तूं चाहीं थो न त मां हुन घर में ख़ुशि रहां त तोखे उन्हनि जा सभु शर्त मञणा पवंदा। भेण तुंहिंजे करे खणी मां मञां बि पर मौलादाद खे राज़ी केरु कंदो? अदा मूंखे ख़बर आहे त अदा मौलादाद अरबेली मां हथ कोन कढंदो पर अदा अरबेली जो निकाह ई जॾहिं रबू सां थियल आहे त रबू हुन मां हथ कीअं कढंदो? भेण जेकॾहिं ॻाल्हियूं कबियूं न त सॼो ॾोह रबूअ जो थींदो। जॾहिं उन्हनि खे ख़बर बि हुई त मौलादाद जो अरबेली सां रिश्तो थियो आहे त पोइ उनखे भॼाए वञी निकाह विझण जी रबूअ खे कहिड़ी ज़रूरत हुई? अदा मां तव्हां सां ॻाल्हियूं करण न आई आहियां मां त तव्हां खां पंहिंजी ख़ुशियुनि जी ख़ैरात घुरण आई आहियां। अदा मूंखे मुंहिंजूं ख़ुशियूं घुर्जनि। भेण तूं मुंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुध तूं हाणे हिन घर में कॾहिं बि ख़ुशि रही कान सघंदी। खणी जो मां तुंहिंजे करे मौलादाद खे बि राज़ी कयो ऐं अरबेली खे वापसि बि कयूं पर पोइ बि रुस्तम तोखे तस्लीम कोन कंदो। भेण तूं मुंहिंजी सलाह वठ तूं कुझु ॾींहंनि लाइ हिते रही पा जेकॾहिं रुस्तम जी दिलि में तो लाइ तिर जेतिरी बि मोहबत हूंदी त हू तोखे हितां वठण ज़रूर ईंदो। न अदा जेकॾहिं मां हिते रही पियसि न त रुस्तम जी दिलि में मुंहिंजे लाइ अञा वधीक नफ़रत पैदा थी वेंदी। भेण तूं हुनजी इज़त आहीं जेकॾहिं गैरत जो ज़रो बि हूंदुसि न त तोखे हितां वठण ज़रूर ईंदो। मां त एतिरियूं ग़लतियूं कयूं आहिनि जो रुस्तम खे आज़माइण जो हाणे मुंहिंजो को बि हक़ न आहे। भेण तूं भली वापसि वञ मां तोखे कोन रोकींदुसि पर इहो ज़रूर सोचजांइ त तुंहिंजे वापसि वञण सां उन घर में तुंहिंजी हाणे का बि इज़त न रहंदी। अबा हिन दफ़े तूं बिल्कुलु ग़लति कयो आहे। ॻाल्हियूं वलीदार नथो मञे ऐं हुनजी सज़ा तूं राणी खे थो ॾीं। अमा चाचा हिन घर जो वॾो आहे राणी खे बि उन ई घर खां ॿाहिरि कढियो आहे मां भला उनखे कीअं थो रोके सघां? जेकॾहिं वॾनि जा फ़ैसिला ग़लति हुजनि त तूं अखियूं ॿूटे उन्हनि जे मथां अमल कंदे। ॿियो करे बि छा थो सघिजे अमा? मां कुझु बि ॿुधणु नथी चाहियां। हींअर जो हींअर राणी खे तूं हिते वठी अच। न मां जेकॾहिं राणी खे वठण लाइ वयुसि न त चाचा दिलि में कंदो। जेकॾहिं अॼु तूं राणी खे नथो वठी अची न सुभाणे तुंहिंजो चाचो चए त तूं राणी खे तलाक ॾेई छॾ त पोइ मां तलाक ॾेई छॾींदुसि। बस अॻिते हिकिड़ो लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजांइ। तूं औरत जी मजबूरी खे छा ॼाणी? जेकॾहिं मुंहिंजो पुटु आई न त सुभाणे राणी खे हिन घर में वठी अच। जेकॾहिं न वठी आए न त मां बि ज़िंदा न रहंदसि। हे सॼो चक्कर इन छोरीअ निमाणीअ जो हलायल आहे। रखल आहे हथे हे कर हितां ॿाहिरि निकिर बाक़ी हाणे निमाणीअ खे ढोलण पुट खां तलाक न ॾियारायां त मुंहिंजो नालो बि भागनि भरी न आहे। मूंखे ख़बर आहे त ॿाहिरि निकिरण खां पोइ तूं छोरीअ खे तलाक ज़रूर ॾियारींदीअ छो त तूं वॾी साड़ सड़ी आहे पर इहो कॾहिं बि न थींदो। असांजा हॾा हित ॻरी वेंदा ऐं इहो मोह वॾेरो असां ॿिन्ही जूं क़बरूं हिते ई ठाहींदो। इन घर में जेकॾहिं कंहिंजी क़बर ठही न त उहा हूंदी छोरी निमाणी। पेराए घेराए अहिड़ो रसो कंध में विझंदीसांस
जो उहो रसो हुनजी फाही बणिजी वेंदो। भला माई हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, तुंहिंजे हिन निमाणीअ जो इन वॾेरे सां त चकर कोन्हे? अच्छो अथसि मुंहुं, मूंखे का बि ख़बर नाहे त कंहिंसां चकर अथसि कंहिंसां चकर नथसि। तुंहिंजी त नुंहुं आहे न, तोखे हुनजे मथां नज़र रखणु घुर्जे। हा माई, छोकिरी बराबरि वाइड़ी आहे, पर अहिड़ी नाहे जेका तूं पई सम्झे। तूं पंहिंजे नुंहुं खे वाइड़ी थी चवीं? तो ऐं मूं जहिड़ियुनि 13 तालियुनि खे हिते ॾामण विझी बंदि करे छॾियो अथसि। पोइ इहा वाइड़ी त न चइबी न। असां जेके हिते बंदि आहियूं न, इहो तुंहिंजे उपतन कमनि जे करे। मुंहिंजे छोकिरीअ जो को बि ॾोह कोन्हे हिन में। जेकॾहिं तुंहिंजी इहा छोरी अरबेली हितां न निकिरे हा न, त हिन हवेलीअ जे मथां तुंहिंजा हुकुम हलनि हा, हुकुम। तूं हाकिमियाणी हुजे हा, पर तो पंहिंजे नसीब खे पाण लत हई। हाणे तूं हिन घर जी बुहारीदार थी रहंदीअ न, तॾहिं बि तोखे बख़्श कोन कंदो। हा मौलादात जेकॾहिं हितां बची निकिरी वियो त पोइ असांजो हिते अचण जो को बि फ़ाइदो न थींदो। फ़ाइदे जे चकर में नुक़सान बि न आहे खाइणो। जेकॾहिं मुंहिंजी मञो त हबीब खे हिते खणी था अचो ऐं उनखे खणी अचणु आसान बि थींदो। हबीब सां असांजी कहिड़ी दुश्मनी? उनखे खणी अचण या मारण में असांखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? जेकॾहिं असां हबीब खे अगवा कंदासीं त पोइ उनखे लिकाईंदासीं किथे? सिर्फ़ कुझु कलाकनि लाइ हबीब खे फोन तां ॻाल्हाईंदासीं वलीदाद जे तरफ़। ऐं मां चाहियां थो त हिन दफ़े मौलादाद खां अॻु वलीदाद जो शिकार कयूं। वलीदाद जो मौत मौलादाद जूं वायूं बताल करे छॾींदो, पर मौलादाद जो मौत वलीदाद मथां एतिरो असर कोन छॾींदो। इन करे वार अहिड़ो कयूं जो हिक धक सां ॿ शिकार थियनि। जेकॾहिं वलीदाद खे मारणो ई आहे न, त पोइ जबल हितां असांखे वापसि हलणो पवंदो। छो त वलीदाद घर, ओताक ऐं ज़मीन छॾे हिते कोन ईंदो। उते बि वलीदाद पोयां बाहि भरियल हूंदी, पुलिस सां गॾु रस जा माण्हू बि पोयां हूंदा। जॾहिं उन्हनि खे नथो अचे त पोइ असांखे त कीअं ईंदो? वलीदाद जे पोयां भॼन करण खां बहितर आहे त हिते रही करे असां मौलादाद जो बिलो कयूं। इहो त मां बि चवां थो, असांखे पलांत करणो आहे। जेकॾहिं वलीदाद न त पोइ मौलादाद ई सही। त पोइ छो असां पंहिंजे दुश्मन जे मथां रिआयत कयूं? मौलादाद जे मौत खां पोइ जबल छा वलीदाद कमज़ोर न थींदो? मौलादाद खे मारण लाइ हबीब जे घर में दाख़िल थियणो पवंदो। हाणे मौलादाद हबीब जे घर खां कॾहिं बि ॿाहिरि कोन निकिरंदो। पूरे ॻोठ जे विच में आहे हबीब जो घर, उन में दाख़िल थियण नामुमकिन आहे। तव्हांखे मौलादाद जो इंतज़ार पंहिंजा परावा पंहिंजा परावा पंहिंजा परावा पंहिंजा परावा। इहो सुर घोड़ा वञे दिल खे खायो, अले छो असांखे नथा हाण